सियासी अगवान समेत अहम शख्सियतन खिलाफ नेब केस खुली विया। गाड़ियों भरे नेब केसन जो रिकॉर्ड इस्लामाबाद ऐं कराची जे एहतसाब अदालत में पहुंचायो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जे हुक्मन बाद नेब तरफां सियासी अगवान समेत अहम शख्सियतन खिलाफ रेफरेंसन सॼे मुल्क जे एहतसाब अदालत में पहुंचाया विया आहिनि। कराची में नेब रेफरेंसेस जो रिकॉर्ड गाड़ी भरे एहतसाब अदालत आंदो वियो। इस्लामाबाद जे एहतसाब अदालत में नेब जा 80 केस बहाल किया विया आहिनि। उन हवाले सां नेब जी जांच ऑफिसरनि पारां एहतसाब अदालत जे रजिस्ट्रारनि खे फ़हरिस्त फराहम कई वई आहे। नेब लिस्ट में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी, शौकत अज़ीज़ ऐं राजा परवेज़ अशरफ जा नाला शामिल आहिनि। पीपी अगवान फरज़ाना राजा, अब्दुल गनी मजीद ऐं अनवर मजीद जा नाला बि नेब जे फ़हरिस्त में शामिल आहिनि। कराची जे एहतसाब अदालत में अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी, डॉक्टर आसिम हुसैन, मुस्तफ़ा कमाल, हफ़ीज़ शेख ऐं रऊफ़ सिद्दीकी जा रेफरेंस बि बहाल थी विया आहिनि।